मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। जुमे खां बाद में ओॾो पोइ ते ॿाहिरि वेझो ऐलान न कजे त ऐलान सख़्तु मनाए पोइ इंशाअल्लाह उते तव्हांखे मिली वेंदो। हा हा ठीकु आहे उहो जुमे खां बाद में ॿाहिरि होॾे वेझो। हालांकि मर्ज़ इंतिहाई ख़राबु आहे। ॾिसो मस्जिदूं जेके आहिनि उहे अलाह ताला जी इबादत लाइ ख़ासि आहिनि। हे असांजी ईअं सम्झो मुस्लमान जी ईअं सम्झो ना अली आहे, ईमान जी इंतिहाई कमज़ोरी आहे जो असां मुस्लमाननि मस्जिद खे हिकु पिनणी जॻह बणाए छॾियो आहे। हालात हर हिकु बंदे जे मथां ईंदा आहिनि, मुश्किलात हर हिकु बंदे जे मथां ईंदा आहिनि। उन मुश्किलात में अलाह ताला जी तरफ़ बंदो रुजू थिए। ऐं जेकॾहिं अगरि असां ईअं करणु शुरू कयोसीं मेंबर तां ऐलान करण जो हिन फ़िलाणे असांजी जमायती खे मुश्किल आहे हिन सां ताउन कयो त पोइ हे जेके मस्जिदूं इहे ख़ासि थी वेंदियूं पिनण जे लाइ। हालांकि हे अलाह जा घर आहिनि, हिन में सिर्फ़ु अलाह खे सॾियो वेंदो आहे। अलाह खां अलावा हिते ॿिए कंहिंजी बि फ़रियाद न हलंदी। छो त हिकु हदीस मुंहिंजे ज़हन में अचे थी, उन मफ़हूम मां बयानु थो करे छॾियां। और नोट मूंखे ज़हन में न आहे त कहिड़े किताब में अंदरि आहे, पर उनजा अल्फाज़ कुझु जेको आहे मफ़हूम जे एतबार सां मूंखे यादि आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आॾो या अहिड़ी तरह साहबा जा आॾो कंहिं हिकु शख़्स फ़रियाद कई अलाह जे घर जे अंदरि त मूंखे जेको आहे मुश्किल पहुती या मूंखे माल जी ज़रूरत आहे, त पोइ या त साहबा या त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे फ़रमायो त हमेशह तुंहिंजो हथु ईअं ई हुजे ऐं जेको बंदो पंहिंजा मामला इंसाननि जा ॾोह खोले छॾींदो आहे, हथु हीअं करे छॾींदो आहे त पोइ अलाह ताला उन्हनि खे इंसान जी तरफ़ हवाले करे छॾींदो आहे त वञी करे बसि इन खां पंहिंजा मामला घुरो ऐं पंहिंजा मामला इन्हनि खां वञी करे क्लियर करायो त बंदो हर हिकु मौक़े में अलाह ताला जी तरफ़ रुजू थिए।